खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे उदयपुर पठोरे मां 1.5 महीनो अॻु खंबे गुम कयल चांग बिरादरीअ टिनि नौजवाननि आमिर लतीफ़ चांग, शुएब चांग ऐं शोबान चांग जी आज़ादी लाइ चांग बिरादरी ऐं जस्कम आरएसर जे मर्कज़ी चेयरमैन असलम खैरपुरी जी अॻवानी में अली बंदर चौक खां रैली कढे मेन बस स्टॉप ते अलामती बुख हड़ताल कई वई। खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे जीअं त अॼु 43 ॾींहं अॻु जी बबरलो ते धरणे मां मोटंदे जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन जे ज़िले सदर आमिर चांग, शोएब चांग, शोबान चांग सां गॾु 7 ॿिया कुल 10 ॼणनि खे गाॾियुनि में लाहे खंबे गुम कयो वियो। सख़्त इहतिजाज, रोड ब्लॉक ऐं एहतिजाजी मुज़ाहिरनि जे नतीजे में 7 ॼणनि खे आज़ादु कयो वियो, जंहिंमें जस्कम ज़िले सदर अल्ताफ़ चांग ऐं ॿिया शामिल हुआ। जॾहिं त बाक़ी 3 जिन खे पहिरीं हटड़ी बाईपास ते लाथो वियो, आमिर, शोएब ऐं शोबान, जेके अञा ताईं न ज़ाहिर कयो वियो आहे न आज़ादु कयो वियो आहे। असां चऊं था त तव्हांजा ठाहियल कानून आहिनि, उन्हनि कानूननि में कंहिं माण्हू खे गिरफ़्तार कजे थो त 24 कलाकनि जे अंदरि कोर्ट में पेश करियो या हुनखे ज़ाहिर कयो वञे, पर पंहिंजनि कानूननि खे पाण लताड़ ॾींदड़ रियासत आहे। रियासत जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे त इहा माउ आहे, पर हीअ रियासत मुकमल तौर ते ॾेढ बणिजी चुकी आहे, जेका पंहिंजा बचा पई खाए। ऐं उन हालतुनि में ॿिए माण्हू हिकिड़ी कम्यूनिटी सां वाबस्ता माण्हुनि खे लाथो वियो आहे ऐं गिरफ़्तार करे खबियो वञे। उन्हनि मां 7 खे छॾे 3 खे अॼु 43 ॾींहं 44 ॾींहं थी चुका आहिनि, अञा ताईं का बि उन परगो उन जी का बि जेको थो न ज़ाहिर कयो थो वञे, न पंहिंजी ठाहियल कानूननि ऐं हथियार जूं सज़ाऊं ॾियारींदड़ अदालतुनि में पेश नथा कनि। इहा वॾे में वॾी नाइंसाफ़ी आहे। अॼु असां पुरमन सियासी मुज़ाहिरो जो अली बंदर बिल्कुलु पठोरे खां करे बस स्टॉप ते उते हिन पब्लिक पार्क में असां कलाक जी बुख हड़ताल, अलामती बुख हड़ताल कई, जेका हाणे तक़रीबन असां आख़िरी मरहले में आहे। जंहिंखां पोइ 8 तारीख़ असां बाईपास गोरवा बाईपास खां बठोरो बाईपास खां अली बंदर हिन चौक ताईं बस स्टॉप ताईं मुज़ाहिरो करे 2 कलाकनि जी अलामती बुख हड़ताल कंदासीं। ऐं असांजो मुतालबो इहो ई आहे त असांजा खंबियल 3 दोस्त जंहिंमें आमिर चांग, शोएब चांग, शोबान चांग खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे ऐं जे न त घटि में तव्हांजूं जे कूड़ियूं सचियूं अदालतूं क़ाइमु कयूं हुन में पेश करे पोइ भले सज़ाऊं ॾियो। जीअं असां हालार चांग खे हाई कोर्ट मां चैलेंज करे आज़ादु करायो, तीअं असांजो केस असांजे अॻूणे काइम मक़ाम सदर रबड़ा बीप ते जंहिंजी बि अपील हलंदड़ आहे ऐं उन ई जे लाइ असां हाई कोर्ट में चैलेंज कयो वेठा आहियूं। उन सज़ा जे ख़िलाफ़ यकीनी तौर ते तव्हांजे कयल हिननि शबरी फ़ैसिलनि जे ख़िलाफ़ वॾी कोर्टुनि में वेंदासीं, मथियुनि कोर्टुनि में वेंदासीं ऐं एहतिजाज जो दाइरो आहे जो कंहिं सूरत में असां न छॾींदासीं, जारी ऐं सारी रखंदासीं। 8 तारीख़ ते असांजो बाईपास खां स्टॉप ताईं मुज़ाहिरो आहे। असां तव्हांजे तसलसल सां समूरनि साहबी दोस्तनि खे, समूरनि साञाए वतन खे, समूरनि सिंध दोस्तनि खे अपील था करियूं त 8 तारीख़ 11 बजे जेको धरणो मुज़ाहिरो निकिरंदो, मार्च निकिरंदी, हुन में सभु शरीक थो जीअं पंहिंजनि जी वारसी करे पंहिंजनि खे आज़ादी ते जॻह ते पुॼायूं ऐं आज़ादु कराइण में बि किरदारु अदा कयूं। पुलिस गर्दी, पुलिस गर्दी, पुलिस गर्दी, कारकुन राजा साजिद सिंधी के, कारकुन राजा साजिद सिंधी के। जडो मां जस्कम कारकुन राजा सिंधीअ खे पुलिस खंबे गुम करे छॾियो, जंहिंखे ज़ाहिर न पियो कयो वञे। जस्कम जडो पारां ज़िले ऑर्गेनाइज़र देशी नियाज़ खोसो, जस्कम तालको झड जे सदर यार मोहम्मद रिंद, नायब सदर नईम अख्तर कलोई, प्रदीप रेबारी, आकिब सिंधी जी अॻवानी में मीडिया सेंटर जुडो अॻियां एहतिजाज कयो वियो। इन मामले जो ईअं था ॾिसूं त क़ौमी कारकुन जस्कम जो जॉइंट सेक्रेटरी राजा साजिद सिंधी जेको सैयद जे फ़िक्र सां लाॻापियल आहे, साईं जीएम साहिब जे फ़िक्र सां लाॻापियल आहे, जेको सदाईं हक़ सच लिखंदो रहे थो, हक़ सच ते हले थो, जेको तक़रीबन हर सिंध जे ॿारंदड़ इशू ते पोइ बबरले में धरना हुजनि, मोरे में शहीदनि जूं तहदीत हुजनि, पर हर जाइ ते उहो पहुचे थो। पर कुझु वॾेरनि खे राजा साजिद सिंधी बर्दाश्त कोन्हे, उनजे करे अॼु सुबुह जो कुझु वॾेरनि जे चर्च ते DSP
जोडो ऐं DSP जो जेको रीडर शाहिद लेगारी उहे शहर जोडो मंझां राजा साजिद सिद्दीक़ी खे सुबुह जो खणी खंबे उन्हनि गुम करे छॾियो आहे, जंहिंजो अञा ताईं को अतो पतो कोन आहे। असां जसकम जोडो जे प्लेटफार्म तां DSP जोडो ऐं शाहिद लेगारी जेको रीडर आहे ऐं SSP मिरपुर कार खे ॿुधाइण चाहियूं त राजा साजिद सिंधी जो वार बि विंगो थियो त पोइ असां कोर्टनि में वेंदासीं ऐं कोर्टनि में तव्हांखे गिलींदासीं। असांजो मुतालबो आहे त राजा साजिद सिंधी खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे ऐं जेके वंगारू वॾेरा आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कयो। वंगारू पुलिस जेके सिंध पुलिस न पर वंगारू पुलिस चवंदासीं, जंहिं पंहिंजी वंगार वहंदे वॾेरनि जी वंगार वहंदे असांजो जेको आहे जॉइंट सेक्रेटरी आहे तालके जो शहीद बशीर खान जसकम शहीद बशीर खान जो जंहिंखे खंबे गुम करे छॾियो आहे, असां सिंध पुलिस खां ऐं ख़ासि करे जुडो पुलिस खां इहो मुतालबो कयूं था त असांजो जेको आहे नौजवान खे आज़ादु कजे। ॿी सूरत में असां शहर बंदि कराईंदासीं ऐं जेको आहे असां मेन रोड ते हड़ताल करे वेही रहंदासीं। कारकुन राजा साजिद सिंधी के कौमी कारकुन राजा साजिद सिंधी के दादागिरी पुलिस गर्दी पुलिस